पीपल्स पार्टी के सॾ ते सॼे सिंध में भारत पारां हिकु तरफ़ो सिंध तास मुआहिदो ख़त्म करण ऐं पाकिस्तान जो पाणी रोकण ख़िलाफ़ मरसूं मरसूं सिंधू न ॾेसूं जूं रैलियूं। शिकारपुर में ज़ुल्फ़कार अली कुमारियो जी अॻुवाणी में रैली, लाड़काणे में MNA खुर्शीद अहमद जोनेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। कंदकोट में गुल मोहम्मद जखरानी जी क़यादत में रैली कढी वई। जैकबाबाद में जखरानी हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। टंडो मोहम्मद ख़ान मटियारी साले पट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं। मरसूं मरसूं सिंधू न ॾेसूं जा ज़ोरदार नारा। अॻुवाणनि जो चवणु आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो तरदारी गिलगित में मरसूं मरसूं सिंधू न ॾेसूं जो नारो खणी आलमी सतह ते भारत जी आबी जारियत खे वाइको करे ऐलान कयो त सिंधु दरिया जे पाणी जे फुड़े फुड़े जो तहफ़ुज़ कंदो रहंदो। सिंधूअ जो पाणी सिंध जे जियापे जो मसइलो आहे। सिंध समूरनि वसीलनि जो PP तहफ़ुज़ कंदी। पाक फौज FC बलोचिस्तान ऐं पुलिस जो भारतीय फितने जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शोबान जारी। ताज़नि कारवान में वधीक 3 ख़ारिजी जहन्नम भेड़ा मारिजी वियल दहशतगर्दनि जो तादाद 67 थी वियो। सिक्योरिटी इंटेलिजेंस जो चवणु आहे त ऑपरेशन शोबान ऐं इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में 5 जुलाई खां हिन वक़्त ताईं 105 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नकवी तरफ़ां ऑपरेशन शोबान में सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाबियुनि जी वाखाण। पाक फौज FC बलोचिस्तान ऐं पुलिस जे बहादुर जवाननि खे सलाम पेश। मोहसिन नकवी चयो आहे त सिक्योरिटी इदारनि जूं गॾियल कार्रवायूं क़ौमी सलामती जे हिफ़ाज़त जे अज़म खे ज़ाहिर कनि थियूं। पाकिस्तान जी सरज़मीन ते दहशतगर्द अंसरनि जे लाइ का बि जाइ नाहे। क़ौम पंहिंजे बहादुर जवाननि सां गॾु बीहण ऐं दहशतगर्दीअ खे मुकमल तौर ते ख़तमु करण जे लाइ पुरज़म आहे। दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन पूरी ताक़त सां जारी आहिनि ऐं जारी रहंदा। अमेरिका ईरान मथां हमलनि जो टियों मरहलो मुकमल करे छॾियो। अमेरिकी सैनिकाम जो चवणु आहे त हिकु हफ़्ते दौरान ईरान जे 140 हदफ़नि खे निशानो बणाए वियो, जिन मिसाइल ड्रोन ठिकाणनि, सामूंडी फ़ौजी सलाहियतुनि, हथियारनि जे ज़ख़ीरनि, मवासिलाती नेटवर्क ऐं सामूंडी निगरानी जा मर्कज़ शामिल हुआ। कार्रवाई पासरान इनक़लाब तरफ़ां कुब्रस जे ढंढे वारे कंटेनर मथां हमले खां पोइ कयो वियो। ईरानी मीडिया मूजिब हनजान, बाह शहर, आबादान, सिलेविया, बोशहर, चाबहार, गुशम, बंदर अब्बास ऐं सैरिक में बि धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। अमेरिकी हमले जे जवाब में ईरान जा 4 मुल्कनि में अमेरिकी ठिकाणनि ते मिसाइल ऐं ड्रोन हमला। क़तर, ओमान, बहरीन ऐं कुवैत में अमेरिकी हदफ़नि ते ईरानी हमला। ईरानी पासदारनि इनक़लाब चयो आहे त ओमानी पोर्ट रक़म ऐं अमेरिकी सामूंडी जहाज़नि वारे लॉजिस्टिक सपोर्ट मर्कज़नि ऐं तेल भरींदड़ प्लेटफॉर्म ते बि सख़्त हमला कया विया आहिनि। क़तर में अल अदीद एयरबेस ते बि बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया। जंगी जहाज़नि जी मरम्मत जो मर्कज़ ऐं कमांड एंड कंट्रोल सेंटर खे तबाह कयो वियो। कुवैत ऐं बहरीन में अमेरिकी एरोस्पेस फोर्सिस बेस जे कमांड एंड कंट्रोल सेंटर ऐं MQ-9 ड्रोन जे हैंगर्स खे बि तबाह कयो वियो आहे। कार्रवायूं ईरान मथां अमेरिकी हमलनि जे जवाब में कयूं वियूं। ईरान ईंदड़ हुकुम ताईं खुरमसलंग खे बंदि करण जो ऐलान करे छॾियो। ईरानी सरकारी मीडिया जो चवणु आहे त इहो क़दम हिकु जहाज़ ते सख़्त हमले खां पोइ कयो वियो। ईरान जी दावा आहे त जहाज़ गैर क़ानूनी रास्ते
ऐं गैर मंज़ूर कयल रस्ते मां गुज़रण जी कोशिश करे पियो। हुरमज़ लंघ अमरीकी मुदाख़लत जे ख़ात्मे ताईं बंदि रहंदो। पासदारान इनक़िलाब तरफ़ां हुरमज़ में ॿियनि सामूंडी जहाज़नि खे बि निशानो बणाइण जो ऐलान। एक तरफ़े मुआहिदनि जो दौर ख़त्म थी वियो आहे। ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ जो अमेरिका तरफ़ां हमले ते रद्द अमल। अमेरिका सां थियल मुआहिदे जी शिक नंबर 5 जी निशानदही कंदे मोहम्मद बाक़िर कालिबाफ चयो त मुआहिदे में वाज़ेह आहे त इस्लामी जमहूरिया ईरान वापारी जहाज़नि जे गुज़रगाहनि जे लाइ इंतज़ाम कंदो। पंहिंजे लफ़्ज़नि ते क़ाइमु रहो या क़ीमत अदा करियो। हाणे हक़ीक़त खे मुंहुं ॾियण जो वक़्तु आहे। नार मुल्क सऊदी अरब ओमान ऐं कुवैत तरफ़ां ईरान जे ताज़नि हमलनि जी सख़्त मज़म्मत। हमला इलाइक़ाई सलामती ख़ुद मुख़्तियारी ऐं आलमी क़ानून जी भेनकड़ी करार। नार मुल्कनि जो चवणु आहे त ईरान जो रवैयो इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाए रहियो आहे। अहिड़ियूं कार्रवायूं न रुॻो ख़िते में तकरार वधाए रहियूं आहिनि पर आलमी सामूंडी वापार, शिपिंग ऐं हुरमज़ में चुरपुर जी आज़ादी खे बि ख़तरे में ॾांहुं धिकनि पियूं। हमला मुल्की सलामती, इस्तेहकाम, शहरनि ऐं परॾेही जी हिफ़ाज़त जे लाइ सिधो ख़तरो पैदा कनि था। अहिड़ो रवैयो सफ़ारती कोशिशुनि खे मुतासिर करे सघे थो। पाकिस्तान जूं अमेरिका ऐं ईरान शिकतान जे ख़ात्मे जे लाइ कोशिशूं जारी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि में खिते जी बदिलजंदड़ सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त समूरियूं धिरियूं शिकतान ऐं घटिताई आणनि ऐं सब्र जो मुज़ाहिरो कनि। पाइदार अमन जे लाइ ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी वाहिद रस्तो आहिनि। ईरानी परॾेही वज़ारत जो तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान ऐं ओमान विच में गुज़िरियल ॾींहं अहम ॻाल्हियूं थियूं जंहिंजो मर्कज़ हुरमज़ में वापारी जहाज़नि जो इंतज़ाम हुयो। ॻाल्हियुनि में क़तरी वफ़द बि शरीक थियो हुयो। ईरान ऐं ओमान गॾियल मफ़ादत जे लाइ ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। खिते जी सिक्योरिटी जे लाइ नार मुल्कनि में सहकार तमामु ज़रूरी आहे। ईरान तरफ़ां एटमी प्रोग्राम बाबति सलामती काउंसिल जे इजलास में शिरकत न करण ते पाकिस्तान जी वाखाण। गॾियल क़ौमुनि में ईरानी मुस्तक़िल नुमाइंदे अमीर सईद इरवानी जो चवणु आहे त इजलास सॾाइण जो न को क़ानूनी बुनियाद हो न को जवाज़ हुयो। हू पाकिस्तान, चीन, रूस ऐं सोमालिया जा थोराइता आहिनि जिन इजलास जी मुखालफ़त कई। ठहरा गुज़िरियल साल 18 अक्टूबर ते मुदो पूरो करे चुको। हाणे न त उन जी सेक्रेटरी जनरल जी रिपोर्ट पेश करे सघिजे थी ऐं न वरी सिक्योरिटी काउंसिल में उन ते बहस करे सघिजे थो। ईरान जो एटमी प्रोग्राम मुकमल तौर ते पुरअमन मक़सदनि जे लाइ आहे जेको आलमी
औरतुनि बाबति 2 ॾींहनि वारे नए OIC वज़ारती कॉन्फ्रेंस सुभाणे खां इस्लामाबाद में शुरू थींदी। इंसानी हक़नि जी वज़ारत जी सरपरस्ती हेठि पाकिस्तान तरफ़ां कोठायल कॉन्फ्रेंस OIC मुल्कनि में औरतुनि जी समाजी, इक़्तिसादी ऐं सियासी बाइख्तियार चैलेंजिस तोड़े अॻिते वधण जो रस्तो जे मौज़ूअ हेठि मुनक़िद कई वेंदी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त OIC कॉन्फ्रेंस जी मेज़बानी पाकिस्तान जे लाइ एज़ाज़ आहे, जंहिंमें 57 मुल्कनि जा नुमाइंदा शिरकत कंदा। कॉन्फ्रेंस जी अॼोकी टेक्निकल इजलास थी पियो, जंहिंमें औरतुनि जे किरदार ऐं तरक़ी जो जाइज़ो वरितो वेंदो। औरतुनि खे पेश ईंदड़ चैलेंजिस ते बि गौर कयो वेंदो। कतर जो अॻूणो अमीर शेख हमद बिन ख़लीफ़ा अल सानी 74 वरनि जी जमार में लाॾाणो करे पियो। सदर आसिफ अली सरदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नायब वज़ीर आज़म इसहाक डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां शेख हमद बिन ख़लीफ़ा अल सानी जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार। कतरी हुकूमत ऐं अवाम सां हमदर्दी ऐं तहज़ियत। सदर चयो आहे त मरहूम कतर जी तरक़ी, ख़ुशहाली, ख़िते में अमन जे लाइ वॾियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त शेख हमद बिन ख़लीफ़ा अल सानी कतर खे जदीद ऐं ख़ुशहाल मुल्कनि में तब्दील कयो। ॾुख जी घड़ीअ में कतर जी क़यादत ऐं अवाम सां बदीअ जो इज़हार कनि था। संदसि पाकिस्तान जे लाइ मुहबत खे हमेशह यादि रखियो वेंदो।